हनूद कासाई वारी खॾ। दोस्तो ॻाल्हि था कनि त कंहिं वक़्त में सेवण सिंध जो तख़्त गाह हो, जंहिंजो हाकिम हमनक हो। हू किले अंदरि रहंदो हो। हिकिड़े दफ़े छा थियो जो कंहिं ॾूरांहें ॾेह जा 4 ॼणा बादशाह, वज़ीर, कोटवाल ऐं बादशाह जो ग़ुलाम शिकार कंदे मंछुर ढंढ ते पखियुनि जे शिकार लाइ अची निकिता। शिकार बाद शाम जो घोड़नि ते सवार थी सेवण आया। साम्हूं बादशाही किलो नज़र आयुनि। ख़्यालु कयऊं त किले अंदरि हली महिमान थी रहिजे, पर दरवाज़ो बंदि हो। सॾ ते किले अंदरां जवाब आयो त हाकिम बीमार आहे, तंहिं करे घणो गोड़ शोर न करियो। तंहिंखां सवाइ सिज लथे खां पोइ किले जो दरवाज़ो बंदि रहंदो आहे। हुननि ख़्यालु कयो त इते ई किले जे भरिसां वारे वटीअ ते पहिरो ॾेई राति काटियूं। पहिरियां कोटवाल जो वारो आयो ऐं बाक़ी 3 ॼणा सुम्ही पिया। अञा अधु कलाकु मस गुज़रियो त ओचितो शींहुं मथां सची कड़कियो। हणी कोटवाल जा ॿेरा करे विधाई। कुझु वक़्त खां पोइ ॿिए पहर लाइ वज़ीरो थियो। कोटवाल जा हॾा ॾिसी सम्झाई त कोटवाल खे शींहुं खाई वियो आहे ऐं हॾा छॾे वियो आहे। पहिरो ॾींदे खेसि उञ ॾाढो सतायो, जंहिं करे भरवारे तलाउ ते पाणी पीअण वियो। उते जीअं पाणी पए पीतई तीअं हिकु वॾी मच्छी खेसि गेले वई। वरी 3 पहर लाइ बादशाह थियो। छा ॾिसे त कोटवाल ऐं वज़ीर ॿई ग़ाइब। हॾनि खे ॾिसी सम्झाई त हिकु त शींहं जो लुक़मो थी वियो, बाक़ी ॿिए लाइ ख़्यालु पए कयई त केॾांहुं वियो। बादशाह खे बि उञ ॾाढो सतायो, जंहिं करे तलाउ ते पाणी पीअण वियो। उते वज़ीर जी पग ॾिसी यकीन थियुसि त कोटवाल खे शींहुं खाई वियो आहे ऐं वज़ीर पग ॿाहिरि रखी पाणी पीअण वियो आहे त खेसि को मांगर मछु खणी वियो आहे। मथस अहिड़ी त हैबत तारी थी जो पाणी पीअण वियुसि विसरी ऐं पाणी पीअण खां सवाइ मोटी आयो। हींअर ग़ुलाम जो वारो हो, पर बादशाह हुनखे उथारणु मुनासिब न सम्झो, छाकाणि त सम्झाई त वेचारे सॼो ॾींहुं जाखोड़ कई आहे। बादशाह किले जी दीवार सां टेक ॾेई वीचार करण लॻो त एतिरे में कुकड़नि जा दस शुरू थी विया। उन वक़्तु हनूद कासाई हमेशा जे दस्तूर मूजिबि पंहिंजे घरां निकितो। संदसि घर ऐं दुकान गॾोगॾु मथां हुआ, जंहिं करे खॾ ते नालो ई पइजी वियो हनूद कासाई वारी खॾ। हुन जी आदत हूंदी हुई त सवेल सुबुह जो उथी कंहिं माण्हूअ खे हथु करे खेसि कुई गोश्त विकिणंदो हो, जंहिं करे मुल्क में हनूद कासाईअ जो वॾो ॾहकाउ हो। हनूद खे को हथ बि न लाहींदो हो, छाकाणि त वॾो पहलवान हो। तंहिंखां सवाइ वटसि तेज़ औज़ार बि हूंदा हुआ। इन्हीअ करे को अणवाक़िफ़ या शहर जो को कम बख़्तु ई सिज उभरण खां अॻु में घरनि खां ॿाहिरि निकिरंदो हो। अॼु सुबुह जो किले तरफ़ घुमण आयो। बादशाह ते नज़र पयसि जो किले जे भर में कुरंडड़ो थियो पियो हो। हुनखे उथारे घर वठी आयो। अञा बादशाह खे कुहण ते हो त खेसि ख़बर पई त शहर जो हाकिम हमनक गुज़ारे वियो आहे, जंहिं करे शहर जो कारोबार बंदि रहंदो। बादशाह खे कुझु वक़्त जे लाइ मोहलत त मिली, पर साओ सुकी वियुसि। शहर जे हाकिम खे को औलाद कोन हो, जंहिं करे वसियत कई हुआई त मुंहिंजे मरण खां पोइ किले जो दरवाज़ो खोलींदे जेको पहिरियों माण्हू मुंहुं पियो तंहिंखे तख़्त ते विहारजो। दरवाज़ो खोलींदे ई ग़ुलाम खे दरवाज़े भरिसां सुतल ॾिठाऊं। सभु अमीर ऐं वज़ीर ग़ुलाम मथां अदब सां बीही रहिया। जॾहिं ग़ुलाम उथियो तॾहिं अचरज में पइजी वियो त हीउ छा। तंहिं ते ग़ुलाम पंहिंजी ॿोलीअ में हुननि खे चयो, तव्हां चरिया थिया आहियो या मां? वज़ीर सम्झो त शायदि पुछे थो त सेवण जी बादशाही मिली आहे या ठटे जो को टुकड़ो बि। हुननि हथ ॿधी अर्ज़ु कयो त साईं, ॿई बादशाहियूं अव्हां जूं आहिनि। आख़िर ग़ुलाम खे सम्झ में अची वई ऐं सेवण जो हाकिम थी वियो। इहा ख़बर बिना देर सॼे शहर में विज वांगुरु फैलिजी वई। जॾहिं हनूद कासाईअ खे इहा ख़बर पई तॾहिं 2 हथ 3 मुंहुं पिटण लॻो। चए अॼु वियो बि किले जे तरफ़ होसि। जेकॾहिं कुझु वक़्तु तरसां हा त ज़रूरु दरवाज़ो खोलींदे मूंखे ई अमले जा माण्हू मिलनि हा ऐं आउं ई बादशाह थियां हा। पोइ त अची बादशाह ते मटियो, किथां जो किथां पियो अचे। चए ही निभागो मुंहुं न पवे हा त अॼु मां ई बादशाह हुजां हा। हिकदम ॾंद करटे काती खणी उथियो। बादशाह खे ॾकणी वठी वई। हनूद खे चयई त मुंहिंजे मारण में छा थींदुई? वधि में वधि मुंहिंजे गोश्त मां 2-4 रुपया कमाईंदे। ॿियो छा, तूं मूंखे जीअदान ॾे त मां तोखे झझो धन ॾींदुसि। हुनखे त इहा ॻाल्हि खपंदी हुई, छाकाणि त पैसे जो पुट हो। काती खणी फिटी कयई। बादशाह रूमाल जे चइनि कुंडुनि ते 2 मिसरा लिखी ऐं हनूद खे ॾिनई त वञी नए हाकिम खे ॾे त तोखे ढहे छॾींदो। मिसरा ही आहे, यकी शेर खुर्दी की खुर्द माही, यकी बंदी खाने यकी पादशाही। कासाईअ रूमाल खणी नए हाकिम खे ॾिनो। हाकिम खे थोरो शक जाॻियो, पर पूरीअ तरह परोड़े न सघियो। सो हुन बि वरी 4 कुंडुनि ते लिखी मोकिलियो, किसी शेर खुर्दो किसी खुर्द माही, किसी बंदी खाने किसी पादशाही। इहो रूमाल कासाईअ आणे बादशाह खे ॾिनो, जंहिं वरी लिखी मोकिलियुसि त कोटवाल रा शेर खुर्दो, वज़ीर रा खुर्द माही।
वाही बादशाह बंदी खाने ग़ुलाम पाशाही। हींअर त हुनखे सम्झण में देरी कान लॻी, हिकदम बादशाह खे आज़ाद कराए वरितई ऐं हनूद खे बि चङो उहिदो ॾिनई। हींअर जो हनूद खे चङो उहिदो मिली वियो, जंहिं करे कासाए को धंधो छॾे ॾिनई ऐं माण्हुनि जे दिलुनि मां बि आहिस्ते आहिस्ते उहो डपु लही वियो। हनूद वारी खॾ अञा ताईं सेवण में क़ाइमु आहे, जंहिंजी एराज़ी तक़रीबन 5 जिरेबनि में थींदी। हनूद कासाई वारी खॾ मां मतिलबु आहे उहा ख़ौफ़नाक ऊनी खॾ जा भरिजे ई न, छाकाणि त वरियनि खां वठी उन में माण्हुनि जा हॾा उछलींदो हो। जॾहिं को ज़ालमाणो कमु कंदो आहे ऐं संदसि पेट नाहे भरबो, तॾहिं ईअं चइबो आहे त हनूद वारी खॾ। दोस्तो, हीअ मालूमाती वीडियो अव्हां खे पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो इजाज़त। अल्लाह वाही।